खंभे गुम कयल सियासी समाजी अॻवाननि जे वारिस औरतुनि जो पब्लिक पार्क खां प्रेस क्लब ताईं सख़्त नारेबाज़ी कंदे रैली कढी वई। एतिजाजी मुज़ाहिरो पिण कयो वियो। डॉक्टर नज़ीर अहमद खोखर जी वनी अज़रा खोखर जी अॻवानी में एतिजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। जॾहिं त रैली में शामिल एडवोकेट नूर तुन्यो, अवामी साजिद मंगरियो समेत शहरी सिविल सोसाइटी मर्द ऐं औरतुनि जो वॾो अंग रैली में शामिल कारकुननि ऐं वारसनि गॾिजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 13 अगस्त जी शाम जो डॉक्टर नज़ीर खोखर उस्ताद शौकत घांगरो ॻोठ वॾा भेलार मेहराण कार में वञी रहिया हुआ त पुरस्रार नमूने गुम थी विया। जॾहिं त सदन कार क़ौमी शाहराह ते बीठी रही असांजो कहिड़ो कसूर आहे, हक़ ऐं सच जी ॻाल्हि तां वारसनि खे गुम कयो थो वञे। असां इन अमल ख़िलाफ़ हर ॾींहुं एहतिजाज जारी रखंदासीं जेसिताईं डॉक्टर नज़ीर खोखर उस्ताद शौकत घांगरो सही सलामत घर वापसि न ईंदा।